सुपीरियर मॉडल स्कूल आदलपुर में स्कूल के प्रिंसिपल सर सदाम हुसैन कलवड़ की अगवाणी में साइंस और आर्ट जो मेलो मुनक़िद किया हो, जैमें स्कूल के शागिर्दन शागिर्दियाणन उस्तादन वालिदैन और इलाइके वासिन ख़ुसूसी शिरकत कई। उन मौके ते स्कूल के प्रिंसिपल सर सदाम हुसैन कलवड़, नाले वारे शायर सैयद आरिफ हुसैन शाह, डॉक्टर शफीक कलवड़, गवर्नमेंट हाई स्कूल आदलपुर के उस्ताद हसीब कलवड़ और ॿियनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त जी त अॼु असां आदलपुर जे हिकु प्राइवेट इदारे दी सुपीरियर मॉडल स्कूल में सदाम हुसैन कलवड़ जी सरबराही में मौजूद आहियूं, जंहिं हर साल जीअं हिन साल बि हिकु साइंसी मेले जो बंदोबस्तु कयो आहे, ऑर्गेनाइज़ कयो आहे ॿारनि जी इंकरेजमेंट जे लाइ। अहिड़ा इवेंट जेके आहिनि उहे हर साल हर इदारे में थियणु घुरिजनि, जंहिंसां ॿारनि जे अंदरि जेको कॉन्फिडेंस पैदा थींदो ऐं ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई थींदी ऐं जेको सराउंडिंग आहे असांजो वालिदैन आहिनि उन्हनि जे लाइ बि हिकिड़ो बहितरीनु मौक़ो आहे, उहे बि माना जेको आहे हिन मां फ़ाइदो हासिलु करे सघनि था। ऐं अहिड़ियूं जेके एक्टिविटीज़ आहिनि उहे थियणु घुरिजनि सही, इन्हनि सां ॿारनि जे अंदरि जेको आहे काफ़ी सारो कॉन्फिडेंस पैदा थींदो, शऊर ईंदो। स्कूल सब पंहिंजा नहीं, सरकारी या प्राइवेट, ये जेके मेला आहिनि, साइंसी मेलो हुजे या किताबी मेलो हुजे, इन्हनि मां ॿार घणो कुझु सिखंदा नी। ॿार पंहिंजा नी, ॿारनि खे पढ़ाइण लाइ हर क़िस्म जो इक़दाम कयो वञे जंहिंमें ॿार सिखी सघनि। साइंस मेले मां स्टीम करियर ते तव्हां ॾिसो था केतिरो कमु थो हले ऐं दुनिया जिद्दत जी तरफ़ वञे थी, केतिरी चेंज अचे थी। जेकॾहिं चेंज सां पाण दुनिया सां न हलंदासीं, ॿारनि खे न वठी हलंदासीं, पाण पोइते हलिया वेंदासीं, दुनिया खां घणो पोइते हलिया वेंदासीं, तरक़ीअ तरफ़ न वञी सघंदासीं, ॿार असांजा घणो नओं कुझु सिखी न सघंदा। हे बेसिक पंहिंजी आहे, हिकिड़ो टाउन आहे नंढड़ो पंहिंजे ॻोठ में पाण कोशिशि कई आहे, हिकिड़ो साइंसी मेलो लॻायो आहे, इन में काफ़ी घणो कुझु ॿारनि सिखियो आहे। न सिर्फ़ु पंहिंजे स्कूल सुपीरियर मॉडल स्कूल परफॉर्म किया, पर बल्कि पसकदाई जा जेके भी स्कूल आहिनि गवर्नमेंट जा या प्राइवेट सेक्टर जे कमु करनि था, उहे सभई हिते पंहिंजे पंहिंजे ॿारनि खे वठी आया आहिनि, विज़िट कयो आहे, काफ़ी घणो लुत्फ़ अंदोज़ बि थिया आहिनि, उन सां गॾोगॾु सिखिया बि आहिनि। इंशाअल्लाह असां कोशिशि कंदासीं, असांजा पंहिंजे गवर्नमेंट स्कूल आहिनि उनजा कोऑपरेट करे कोलैबोरेशन करे हे वॾी लेवल ते वठी वेंदासीं, अहिड़ा प्रोग्राम कराईंदा रहंदासीं जीअं पंहिंजा ॿार आहिनि उहे वधीक सिखी सघनि। जी बिल्कुलु, ही जेको साइंस जो मेलो आहे सुपीरियर स्कूल जेको आदिलपुर जो सर सदाम जी ज़ेर सदारत हमेशह कराईंदो रहे थो। असां सम्झंदा त अहिड़े क़िस्म जा मेला, अहिड़े क़िस्म जो रुझान, अहिड़े क़िस्म जो जेको टैलेंट आहे इहो ॿारनि जो ज़ाहिर करणु घुरिजे, छो त दुनिया साइंस जे ज़रिए तरक़ी करे पई ऐं असांखे पुराणे जेके तहत वारा स्कूल्स आहिनि, पुराणे तिर्ज़ वारा स्कूल्स आहिनि ऐं पढ़ाई सिस्टम आहे, उन्हनि मां ॿाहिरि निकिरी जेके न्यू ऐं मॉडर्न टेक्निक्स आहिनि उन्हनि ते कमु करणु घुरिजे। हिकिड़ियूं मॉडर्न टेक्निक्स आहिनि, साइंस जेकी आहे उहा दुनिया खे तरक़ी करण जो सभ खां मुंहिंजी नज़र में त सभ खां बहितरीनु हिकु ज़रियो आहे। ऐं इन हिसाब सां असां पंहिंजे ॿार खे, पंहिंजे स्कूल्स खे साइंस में अॻिते करे पंहिंजे मुल्क खे बि तरक़ी वठाए सघूं था ऐं इन्हनि ॿारनि जी जेकी आहे उहा बहितरीनु कामयाबी हासिलु करे सघूं था। मां सम्झां थो न सिर्फ़ु प्राइवेट इदारा, इन्हनि सां गॾोगॾु असांजा जेके सरकारी इदारा आहिनि उहे बि वॾे पैमाने ते अहिड़े क़िस्म जा जेके आहिनि उहे प्रोजेक्ट, शो जा प्रोग्राम्स या जेके साइंस एग्ज़िबिशन्स आहिनि, आर्ट्स एग्ज़िबिशन्स आहिनि ऐं अहिड़ा बुक मेलो लॻल आहे किताबनि जो, इहे बि लॻाइनि त जीअं प्राइवेट इदारनि सां गॾु सरकारी इदारनि में बि अहिड़े क़िस्म जो रुझान अचे ऐं ॿार मुस्तफ़ीज़ थी सघनि। साइंसी मेलो जेको एग्ज़िबिशन आहे इहो ॿारनि जी ग्रूमिंग लाइ, ॿारनि जी पढ़ाई लाइ तमामु अहम किरदारु अदा करनि था। हिन में ॿार पार्टिसिपेट करे हर शइ खे कवर कनि था ऐं असां सॼो मेलो घुमी इहो महसूसु कयोसीं त जेके ॿार आहिनि उहे एक्टिवली पार्टिसिपेट करे हिकिड़ी शइ खे प्रैक्टिकली करे ॾिसी करे सम्झी करे असांखे ॿुधाइनि था त असांजे जेके माहौल में चेंजिस आहिनि, असांजूं हिते डिफरेंट प्रोजेक्ट्स ठहियल आहिनि जंहिंमें वाटर प्यूरिफिकेशन आहे। अॼु जे दौर जी पाणी जो हालात तव्हां सभिनि असांखे ख़बर आहिनि, उहे वाटर प्यूरिफिकेशन सां ॿार ठाहे करे ॾिसी सघनि था। पोइ इन सां ॿारनि जी इहा नॉलेज में इज़ाफ़ो थिए थो त असांजो पाणी केतिरो ख़राबु आहे ऐं उहो पाणी कीअं साफ़ु थिए थो। ॿियो हिते प्रोजेक्ट ठहियलु आहे साम्हूं कम्युनिकेशन जे बि लाइ ॿार माना करे उनखे ॾिसी करे सघनि था। हिन सभु थियण सां ॿारनि जी एक्स्ट्रा करिकुलर ऐं करिकुलर एक्टिविटीज़ में ॿार पार्टिसिपेट करे तमामु घणो इनहांस थियनि था, पंहिंजी स्टडी खे वधाइनि था। अहिड़ा साइंसी मेला जेकॾहिं असांजे रोज़मर्रा जे ज़िंदगियुनि में ऐं स्कूलनि में थींदा रहनि त असांजे ॿारनि जी पढ़ाई में तमामु घणो कमु अॻिते सुठे नमूने। सर
असां नवां नवां प्रोजेक्ट में खोड़ कुछ सिखूं था। जीअं असां काई टॉपिक नाहे पढ़ियो त उन्हीं जे बारे में भी असांखे खोड़ ॼाण मिले थी। जे गेस्ट अचनि था, अगरि असांखे कुझु नथो अचे त उहे असांखे नई सिखिया ॾियनि था, त असां ॾाढा माना ख़ुशि आहियूं। इन मेले में अहिड़ा थींदा रहनि त जीअं असां ॼाण हासिल कंदा रहूं। जीअं खोड़ सारा जीअं सिक्योरिटी अलार्म, बायोलॉजी वारा जेके असां अॻे क्लासनि में पढ़ंदा हुआसीं, उहो असां हिते ई कुझु ॼाण हासिल कयूं था त असांखे ॾाढो भलो लॻे थो। सिक्योरिटी अलार्म प्रोजेक्ट सर जी, असांजो माना उन में हिकिड़ो सिस्टम हूंदो आहे। जीअं पाण जीअं चोर ईंदा आहिनि त पंहिंजो खोड़ नुक़सानु थींदो आहे। अगरि पाण माना उहो अलार्म पाण वॼी वेंदो, जीअं दर वग़ैरह खुलंदो या भितियुनि ते चोर ईंदो त अलार्म वॼंदो, त पाण खे अॻ में ई ख़बर पहुची वेंदी त पाण अहिड़ी चोरनि खां बची सघूं था। बिल्कुलु साईं, इहे थियणु खपनि। ऐं छोकिरनि जो जेको आहे त ज़हनी तवाज़ुन सेट थींदो, उन खां पोइ बहितरीनु आहे। साईं जन लॻारायो आहे, सुठो आहे इहो, बिल्कुलु थियणु घुरिजे। सभिनी स्कूलनि में थियणु घुरिजे। ज़ाहिरी आहे त तजुर्बो सरकारी हुजे, बिल्कुलु सुठो आहे, बिल्कुलु जी जी बिल्कुलु बिल्कुलु। उनजो प्रोजेक्ट सही ठाहिया अथऊं सुठे नमूने, उन एक्सप्लेन कया वाकई तैयार कयो आहे। फिज़िकल एंड केमिकल चेंज भी तैयार कयो आहे। असां खोड़ मालूमात वरिती आहे त असांखे किथे रहणु घुरिजे, असांजी साफ़ सुथराई घरनि में हुजणु घुरिजे, ऐं खोड़ ॿियूं बि मालूमात सिखियूं आहिनि। हिते आउट ऑफ गेट जेको तैयार कयो आहे, एनवायरनमेंट तैयार कयो आहे, ॿियो बि खोड़ सारा। मौजूदा सूरत हाल में ज़रूरत उन ॻाल्हि जी आहे त हिन जदीद दौर में तालीम मुक़ाबला न सिर्फ़ एवार्ड हासिल करण लाइ मुनक़िद थींदा आहिनि, पर माहौल में मौजूदु हर कुदरती एंसर बेफ़ितरत जे मुताबिक़ इस्तेमालु करण लाइ ऐं पंहिंजूं मुकमल सलाहियतूं उजागर करण लाइ मुनक़िद थींदा आहिनि। अहिड़ा प्रोग्राम हर स्कूल में थियणु घुरिजनि। कैमरामैन गुलाब अली कलवड़ सां गॾु माजिद अली कलवड़, टाइम न्यूज़, आदलपुर।